अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इन वक्त कराची के बहरिया टाउन में मौजूद आहियां। मुझे पुठियां तव्हां ही मंज़र खूबसूरत मंज़र ॾिसी रहिया आहियो डांसिंग फाउंटेन जो। दोस्तों इन वक्त डांसिंग फाउंटेन के भी असां ॾिसी रहिया आहियूं, पर गॾो गॾु सनी सनी बूंद ऐं बारिश जेका आहे सा उहा बि इन वक्त स्टार्ट थी वई आहे। इन वक्त हिकिड़ो हिते खूबसूरत मंज़र आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो डांसिंग फाउंटेन। ये साम्हूं पाणीअ जा फुआरा जेके आहिनि ये स्टार्ट थी चुका आहिनि। ये हिकिड़ी बेहतरीन हिकिड़ी पिकनिक पॉइंट है बहरिया टाउन कराची जी, जिते न रुगो कराची पर सिंध के मुख़्तलिफ़ शहरन का रोज़ानो सवें हज़ारे माण्हू अचन था हिन बहरिया टाउन के मुख़्तलिफ़ पॉइंट्स के अचे घुमन था, ॾिसन था इन खूबसूरत मंज़र के। ये डांसिंग फाउंटेन इन वक्त स्टार्ट थी चुको है। ही डांसिंग फाउंटेन एवरी संडे हर संडे जे ॾींहं ते शाम जो इते स्टार्ट किया वेंदो आहे माण्हुनि जे तफ़रीह लाइ। हिन वक्त ही ॾिसो था तफ़रीह ये डांसिंग फाउंटेन ये म्यूज़िक ते डांसिंग ते ही ठहियल आहिनि। पानी जा फुआरा जेके म्यूज़िक सां कनेक्ट आहिनि म्यूज़िक सां गॾो गॾु ये पानी जा फुआरा भी डांस कर रहा है मूवमेंट कर रहा है। ये डांसिंग फाउंटेन बहरिया टाउन कराची जी एक बेहतरीन पॉइंट है, जिते रोज़ानो सवें हज़ारे माण्हू बहरिया टाउन घुमण अचन था। पर ये पॉइंट जेका है हर संडे के ॾींहं ते हर आचर के ॾींहं ते ये पॉइंट आवाम लाइ खोली वेंदी है, त जीअं माण्हू अचन पंहिंजे ॿारनि सां गॾु हिते तफ़रीह हासिल कर सघनि। ये है डांसिंग फाउंटेन बहरिया टाउन। ये ॾिसो था पानी जो बेहतरीन हिकिड़ो खूबसूरत फुआरनि जो मंज़र जेको म्यूज़िक सां कनेक्ट है। म्यूज़िक सां गॾो गॾु पानी जा फुआरा ही मथे हेठि डांसिंग कर रहा है। खूबसूरत मंज़र आहिनि बहरिया टाउन कराची जा। चौं तरफ़ सवें हज़ारे फैमिलियूं इन वक्त इतने मौजूद आहिनि जेके इन मंज़र के एंजॉय कर रहियूं आहिनि। ही खूबसूरत मंज़र है डांसिंग फाउंटेन कराची जो। ज़बरदस्त तमाम बेहतरीन खूबसूरत मंज़र। ही पानी जितरो मथे वने पियो ओतरो ही हवा के ज़ोर ते एकड़ो बारिश वारो एकड़ो माहौल असांखे मुहैया पियो करे। ये डांसिंग फाउंटेन इन वक्त मुकम्मल थी चुको है। पंहिंजे डांसिंग सां गॾो गॾु पानी जा फुआरा भी इन वक्त बंद थी चुका आहिनि। ही खूबसूरत माहौल है बहरिया टाउन कराची के डांसिंग फाउंटेन वाली पॉइंट जो, जिते इन वक्त असां मौजूद आहियूं। असां चाहियोसीं त तव्हांखे ही खूबसूरत मंज़र ॾेखारियूं, जिते कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरन का सवें हज़ारे ॿार औरतूं फैमिलियूं इन पॉइंट ते घुमण अचन था पिया अची हिते एंजॉय कन पिया।